मिसाल में छा थो चए त हिकु बस आहे जेकी 60 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हले थी। जॾहिं ब्रेक लॻाइजे थो त इहा 2 सेकेंडनि खां पोइ बीह रहे थी। ॿुधायो त बस बीहण खां अॻु केतिरो मुफ़ासिलो तइ कयो। डेटा कलेक्ट कयूं था। ठीकु आहे। हाणे पहिरियों रफ़्तार ॿुधाए थो, मतिलबु इनिशियल उनजी वेलोसिटी घणी आहे। 60 किलोमीटर पर आवर जी स्पीड सां, पर कलाक जी स्पीड सां हले थी। हुन खां पोइ ब्रेक हणण खां पोइ 2 सेकेंडनि मतिलबु टाइम पाण खे मिलियो 2 सेकेंड खां पोइ बीह थी रहे त मतिलबु फाइनल वेलोसिटी घणी अथसि 0। पाण खे मालूम छा करणो, हू चए थो त बीहण खां अॻु घणो फ़ासिलो तइ थो करे, तइ थी करे मतिलबु बस आहे। एस पाण खे मालूम करणो। ठीकु आहे। हाणे सभिनी खां पहिरियों साॻियो ई तरीक़ो, ई इनिशियल वेलोसिटी किलोमीटर पर आवर में मिलियल आहे, इनखे पाण कन्वर्ट पहिरियों करे वठूं मीटर पर सेकेंड में। 60 किलोमीटर आहे त 1000 सां ज़रब, ऐं 1 कलाक आहे त 1 कलाक में घणा सेकेंड हूंदा आहिनि 3600। हीअ हाणे ही कटिजी वियो। हुन खां पोइ इन ते 12 जो खोड़ो हुयोसीं 3 भेरे लॻो, इन ते भई 12 जो 5 भेरे लॻो त घणा थिया। ही 5 खे 10 सां ज़रब कयोसीं त 50 थिया, ऐं 3 50 खे 3 सां वंड कयोसीं त जवाबु आयो पाण वटि 16.66। हाणे ही वेलोसिटी आहे त यूनिट छा थींदो, मीटर पर सेकेंड। ही मतिलबु इनिशियल वेलोसिटी आहे, मीटर पर सेकेंड में कन्वर्ट थी वई। हाणे कहिड़ो लॻंदुसि फार्मूलो? को बि अहिड़ो फार्मूलो न आहे, मतिलबु जेको डायरेक्ट हिन ते लॻे। ऐं पाण पहिरियों एक्सेलरेशन मालूम करे वठूं। एक्सेलरेशन मालूम थींदी त मतिलबु पोइ ई पंहिंजो चाड़ो थींदो। त पाण एक्सेलरेशन, छो जो इनिशियल ऐं फाइनल वेलोसिटी पाण खे मिलियल आहे, सफ़ा सवलो थी वेंदो। VF माइनस VI इन डिवाइड बाय T। VF 0 आहे ऐं इनिशियल वेलोसिटी पाण मालूम कई आहे, ही लिखीसीं, ऐं टाइम घणो आहे 2 सेकेंड। त जवाबु पाण वटि घणो ईंदो, माइनस 8.33 मीटर पर सेकेंड स्क्वायर। माइनस में छो आयो, छो जो ब्रेक थी लॻे ऐं स्पीड जेकी आहे उहा घटि थी थिए। स्पीड घटि थी थिए त मतिलबु कहिड़ी शइ तेज़ी जेकी आहे उहा माइनस में थी थिए, एक्सेलरेशन मिली वई। हाणे कहिड़ो फार्मूलो लॻंदो पाण खे, जो पाण खे डिस्टेंस मालूम करणो आहे त डिस्टेंस वारो फार्मूलो हणंदासीं जंहिंमें एस हुजे 2AS VF स्क्वायर माइनस VI स्क्वायर। ठीकु आहे। हाणे एस मालूम करणो आहे, एस हिते ई रहंदो, ही 2A बराबरि इन साइड अची वंड थी वेंदा। VF स्क्वायर माइनस VI स्क्वायर, ही साॻियो लिखियोसीं, ऐं 2A हेॾे अची वेंदा 2A। ठीकु आहे। हाणे ॿियनि जी पाण खे वैल्यू मिलियल आहे। VF 0 आहे ऐं VI पाण खे मिलियल आहे, हुनजो स्क्वायर मतिलबु 16.66 हिन जो स्क्वायर। ठीकु आहे। ऐं 2A ही A आहे 2, ऐं A जी घणी वैल्यू आहे, ही माइनस में हूंदो, ही माइनस एक्स हिन वारी आहे। ठीकु आहे। 8.33। हाणे हिन जो स्क्वायर कंदासीं, जंहिं शइ जो स्क्वायर हुजे हुनजो मतिलबु हूंदो आहे उहा साॻी शइ 2 भेरे, मतिलबु 16.66 ज़रबिया 16.66। ठीकु थी वियो। हाणे ही 0 ख़तमु थी वई, छो जो हिन जो को कमु न आहे। ॿिनि खे 8.33 सां ज़रब कंदासीं, जवाबु ईंदो 16.66, ऐं ही माइनस में, छो जो ही ॿाहिरां माइनस, ही माइनस माइनस पाण में कटिजी वियो, ऐं ही 16.66 ही पाण में कटिजी विया, बाक़ी बचिया 16.66। हाणे डिस्टेंस आहे त हिन करे हिन जो यूनिट मीटर थींदो। इहो ई पंहिंजो जवाबु। उमेद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, ऐं जेकॾहिं चैनल सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।